अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा आलम दुआ। हाणे दुआ जे लाइ ऐं मोमिनो हट पंहिंजा सभई मथे खणो ऐं सॾ करियो सभु ज़बान सां मिली सभु तूं ई मालिक तूं ई ख़ालिक आहीं या ख़ुदा, तूं ई मालिक तूं ई ख़ालिक आहीं या ख़ुदा, ॿियो केरु बि कोन्हे तोखां सवा। इल्तिजा आहे ॿुध ऐं असांजा रब, इल्तिजा आहे ॿुध ऐं असांजा रब। बाहि खे बनायो तो बाग हो ऐं ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम खे बचायो तो हो। पार कश्ती नूह अलैहिस्सलाम जी हिकदमि थी नज़र रहमत जी जॾहिं तुंहिंजी पई। रस्तो दरिया में मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनूं तो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां बचायो तो। ऐं आदम अलैहिस्सलाम जॾहिं ख़ता हुई कई ऐं आदम अलैहिस्सलाम जॾहिं ख़ता हुई कई तॾहिं ज़मीन ते हिन खे लाथई ॾाढो रुनू ऐं सॾ कया हुयईं ऐं मुंहिंजा रब, पर बख़्शिश न थी आदम अलैहिस्सलाम जी। 7 सालनि ताईं रुअंदो रहियो ऐं जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वास्तो मौला वसीलो वरितो ऐं ख़ुदा तो तॾहिं आदम अलैहिस्सलाम खे चयो तुंहिंजी दुआ त हाणे क़बूल थी वई। रहमत जोश में आई उन महिल फरमायईं हाणे ख़ता सां तोखे माफ़ु कई। त अॼु बि असीं सभु बारगाह दरबार में तुंहिंजे सभु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो खणी आया आहियूं। असहाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आले नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते बख़्श करे सभु गुनाह जेके असां सभिनी कया। रहमत खां तुंहिंजे ऐं तुंहिंजे फज़ल सां हर बला हर मुसीबत खां बचा। सिधे रस्ते ते असांखे हला। ग़ैर हाज़ुर जेको हिन मजलिस में आहे, ग़ैर हाज़ुर जेको हिन मजलिस में हाज़ुर आहे ख़ुदा, ग़ैर हाज़ुर जेको हिन मजलिस में हाज़ुर आहे ख़ुदा, उन्हनि मिड़नी जे दिलनि जी आस उमेद पुॼा पूरी थिए हर दुआ। ख़ुशि रहे सभु उम्मत ख़ैरुल वरा, ॾे शफ़ा बीमारनि खे मालिक मुंहिंजा। जो सफ़र में आहे उनखे आसान कर ख़ुशीअ सां उनखे हर ख़ुशी ॾे सिहत ऐं बाग़ सां बे औलादनि खे औलाद ॾे। करे उन्हनि जे घर खे रोशन ऐं मुंहिंजा रब, रोज़ी ॾे उन्हनि खे रिज़्क़ हलाल। महिरबानी तुंहिंजी ऐं ज़ुल जलाल, रोज़ीअ में अहिड़ी सभिनी खे बरकत ॾे, पाण खाए तुंहिंजे नाले ॾे। ज़िंदगीअ तंदुरुस्ती सभिनी खे ॾे, राति ॾींहुं तुंहिंजो ज़िक्र चप ते रहे ऐं ॾेखार रोज़ो ज़ियारत करे अचूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हज अदा पहिरीं करियूं या ख़ुदा। कर न मोहताज तूं असांखे कॾहिं, डपु ॾाढो ॾुख आहिनि घणा ए दूर कर दुनिया में ई। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाब जी हीअ दुआ आहे या ख़ुदा, हिन खे कर क़बूल मक़बूल बहरे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।